नाज़रीन अस्सलाम वालेकुम जे त प्रोग्राम अॼु जी शिसियत में असांजा महिमान आहिनि जेको आहे त गुलाम नबी खान ॾहाणी साहिबु तव्हांखे मां ॿुधाईंदो रहां त हीअ साबिक़ डिस्ट्रिक्ट काउंसिल जा मेंबर रहिया आहिनि। अॻूणी यूसी जेका आहे फुल आहे ऐं मौजूदा यूसी जेका आहे असां वन आहे। नाज़रीन तव्हांखे मां ॿुधाईंदो रहां त चाचा गुलाम नबी ॾहाणी जेको आहे त हमेशह पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे प्लेटफॉर्म ते रही करे जेको आहे त हितां जा ग़रीब मिस्किन माण्हुनि सां दुख सुख में हमेशह रहियो आहे। ऐं नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदो क़ाइदे अवाम शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जा बि जेको आहे वेझा साथी रहिया आहिनि। हमेशह हिननि पाकिस्तान पीपुल्स पार्टी में जेको आहे त रही करे जेको आहे त ग़रीब मिस्किन माण्हुनि सां तमामु हमदर्दी कई आहे। अॼु सिंध मुंहिंजी अमान यूनिवर्सिटी में असांजा महिमान आहिनि। अवां जो मीज़बान आहे डॉक्टर अब्दुल हफ़ीज़ बलोच। चाचा असां सां गॾु आहे गुलाम नबी ॾहाणी साहिबु। उनजी जेका ॻाल्हि ॿोल आहे असां कोशिशि कंदासीं नाज़रीन असां अवां जहिड़ो शेयर कंदासीं। चाचा अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं असां पहिरियों अर्ज़ु त इहो कंदासीं त भुट्टे साहिब जी जॾहिं तहरीक शुरू कई पार्टीअ में तॾहिं असां डिग्री कॉलेज में पढ़ंदा हुआसीं। उते इहो सपाफ या इन्हनि जी को वजूदु कोन हुयो। उन वक़्तु पोइ असां हुकूमत जे ख़िलाफ़ु भुट्टे साहिब जी हिमायत में रैलियूं कढंदा हुआसीं। उन में ख़ासि हिकिड़ो दोस्त हूंदो हो गाची खुआवड़ जो ग़ुलाम हुसैन नालो भुट्टो। उहो मुंहिंजी वरी अॻवानी कंदो। उनजी मार्फत सां भुट्टे साहिब सां रूबरू मुलाक़ात बि मुर्तज़ा हाउस में कई। उते असांखे ॾाढो पंहिंजे नमूने सां ऐं असां ॾहाणी क़ौम हिन साइड में जाग्राफिकल तरीक़े सां ऐं हिस्टोरिकल तरीक़े सां बि पाण पंहिंजे मज़बूती सां रहिया आहियूं। असांजा वॾा बि पंहिंजी जाइ ते चङी सुठी लेवल ते मथी लेवल ते वॾनि माण्हुनि सां दुआ सलाम उथणु वेहणु। जीअं भुट्टे साहिब असांजे वॾनि जी वकालतां बि कयूं उन सां मार्फत बि हुयुसि। असां हिन पार्टी में यकी रहिया आहियूं। उन वक़्त खां वठी पोइ असां इहा तहरीक में बि सपा वजूदु न हुयो पर असां इहा हलाईंदा हुआसीं। जलसा जुलूस ॿिया वरी रायल ते जी जलसा जिते किथे जीअं प्रेस कलम थींदो आहे कंदा रहंदा हुआसीं। पोइ असां भुट्टे साहिब सां बि रूबरू असांजी मुलाक़ातूं थियूं। भुट्टो साहिब जहिड़ो माण्हू मां सम्झां थो त असांजी उमिरि 75 साल आहे। अहिड़ो माण्हू असांजे मुंहं ते अॼु बि न पियो आहे। अहिड़ो ख़ानदान ऐं ॿियो त हिननि खे वरी नवाब हुया। कंहिं शइ जी बुख न हुई। हिन खे सिर्फ़ु बुख इहा हुई त आवाम जी ख़िदमत कयां ज़िंदगी भर मां यादगिरो रहां। जीअं हिन सोचियो तीअं थियो। ऐं असां इहो ख़ासि ॾिठो आहे जेको हराम पोइ कंदो आहे त उहो नालो निशान हुनजो न रहंदो आहे। चवंदो आहे त मां ईअं कयां नालो कयां न। ऐं बहादुरी सां हिन जी जाइ आख़िरी तूणी बहादुरी पछाड़ी ज़िंदगी जे आख़िरी तक़रीर बि मां हिन साहिब जी ॿुधी जेको पंहिंजो टेर साहिब जे बंगले ते आख़िरी तक़रीर पहिरियों जेल ज़ियासल हिन खे जनरल साहिब कयो जेल में पोइ छॾियईं त जीअं इहे आयो त हिते हिन तक़रीर कई पंहिंजो हिन केर साहिब जे बंगले में। हिते असां उते मौजूदु आहियूं। साइड में असांजो वॾेरो हूंदो तर जो दोदाईअ जो ज़मीनदार सैयद बशकल शाह उन सां रूबरू मिलियो नाला खणणु हे उते इन इहा तक़रीर कई त यार हाणे तव्हां माण्हू इहे बि चओ था त मौलवी साहिब खे खणाई मूंखे अलाह ॼाणे थो मां इन में न आहियां। मां इन में न आहियां। तव्हां भली मौलवी साहिब खे घुमायो मूंखे घुमायो शहर लाड़काणे में केरु कंहिंखे सुञाणे थो या कंहिंजी के महिनत थियल आहे। इहे सभु ॻाल्हियूं असांजे ॿुधियूं। जीअं हितां वियो त पोइ संड जेल अलाए किथे वञे। आख़िरी बि हिन जी पहलवानी आहे। के माण्हू चवनि था जेको फोटू ॾियनि था जंहिंमें मोहतरमा हिन जो आख़िरी मुलाक़ात करे थो त उहो जाली आहे पर न असुली आहे। असां इहे मंज़िला ॾिठियूं वेठा आहियूं। इन जाइ ते इहा मुलाक़ात ईअं ई थींदो आहे। कैदीअ खे अंदरि उन बारीक में कंदा आहिनि जेको फांसी घाट आहे उते के ॿाहिरियों खणी वेंदा आहिनि हुनखे न कढंदा आहिनि। उन तारनि में वेठो आहे ऐं मोहतरमा सां मुलाक़ात करे थो। इहा यकीन ॾिठी ॻाल्हि आहे। मोहतरमा खे वरी असां एॾो बहादुर एतिरी ज़िंदगीअ में अहिड़ी माई त ठहियो पर मर्द खे बि मचाल थी। असांखे यादगिरो आहे त नओं पंहिंजो मेडिकल पंहिंजो चांडका मेडिकल शुरूआति थी जंहिंमें छोकिरा पढ़ंदा हुआ उहो डॉक्टरी कंदा हुआ। असांजा दोस्त हुआ। मोहतरमा खे हिते अलमा मुर्तज़ा में जी क़ैद कयूं। हिते चङी तरह जा जनरल ईंदा हुआ। हिननि सां मुलाक़ातूं पंहिंजे ख़्याल वारी अहिड़ी बहादुर औरत असां ज़िंदगी में ॾिठो न ॿुधो आहे। नाज़रीन वठंदासीं हिकिड़ी नंढड़ी शॉर्ट ब्रेक असां सां गॾु।
पेक नाज़रीन सॼे प्रोग्राम जा महिमान आहिनि अॼु जी सिलसिले में चाचा गुलाम नबी ॾाहाणी जेका त पाकिस्तान पीपल्स पार्टी डिस्ट्रिक्ट काउंसिल जा मेंबर रहिया आहिनि अॻूणी यूसी-फुल्ला मौजूदा यूसी-1 नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदो त हींअर असांजी जेका ॻाल्हि ॿोल आहे ॾाहाणी हाउस ते जेको आहे लाड़कानी सिटी में ॻाल्हि ॿोल थी रही आहे चाचा गुलाम नबी ॾाहाणी असां सां गॾु आहे कोशिशि कंदासीं उनजी जेका ॻाल्हि ॿोल आहे शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो सां हमेशह जेको आहे साथ निभायो आहे अॼु सिंध मुंहिंजे मां न्यूज़ टीम में सॼा महिमान आहिनि उन्हनि जे ॻाल्हियुनि जो सिलसिलो जेको आहे उहो जारी रखंदासीं जी चाचा बिस्मिल्लाह रहमान रहीम साईं इहा मोहतरमा जी वरी ॻाल्हि कयूं था त उहा अहिड़ी बहादुर जा इन जा असां जीअं वर्क थियो ऐं शादीअ खां बि अॻु में हिन वर्क कंदो आयो पर हिन खे एॾियूं कुदरती अज़म ऐं हिन जी हिमत अफ़ज़ाई ऐं हिमत वारी माई ज़िंदगी न थियो कंहिं ॾे फ़र्क़ु न आणींदो एॾी दिलेरी सां हिन खे पंहिंजे अलाह ऐं उनजे यकीन पंहिंजे पीउ जे जेको सिलसिलो हुयो उनखे जारी रखण जी वॾी हिमत हुई हिन जा 2 टे जलसा ॾिठासीं जंहिं वक़्त में शादी बि न नौजवान छोकिरी जे हिसाब सां भई हिन जा इहे बलूचिस्तान में बि मां ॾिठो वॾा वॾा नवाब ईंदा पर हिन माई खे जॾहिं ॾिसंदा हेठि उन्हनि जो मुंहुं थींदो ऐटोमेटिक इहा अखियुनि ॾिठी ॻाल्हि आहे इहो बलूचिस्तान जे पंहिंजे शहर उस्ता मोहम्मद में पंहिंजो जमाली साहिबनि जी दावत हुअसि शहलाणी हूंदो शहनवाज़ उन में बि असां शरीक हुआसीं गॾु ॾिठोसीं माईअ जी कहिड़ी ॻाल्हि अध खां वधीक दिलेर बहादुर अवाम जे लाइ तमामु पंहिंजो हुनजो रत खून ॾियण लाइ हर वक़्तु तयारु ऐं पीउ जी जेका मशीन हुअसि उनखे पूरी करण जे लाइ इंतिहा हुनजो कोशिशि हुई पोइ ज़िंदगी जा जेके ॾींहं तमामु थोरा थिया ऐं हिन माण्हुनि सां जेका मदद कई जिन खे नौकरियूं ॾिनूं बेरोज़गार जेके घरनि जा चुल्हा ॿुॾल ऐं सफ़ा सड़ियल हुया उन्हनि खे हिन ॿारियो उन्हनि खे नौकरियुनि में ग़रीब गुरबो सफ़ा आज़ादु फरहती थिया दुआऊं कंदा रहंदा त अॼु ॾींहं तुन बि ॿी ख़ासि ॻाल्हि मां इहो ॿुधायां त इहे माण्हू अलाह जे तरफ़ां बि उन्हनि खे शान इज़त ॾियण वारो आहे इहो अलाह साईं जो हुकुम आहे त कंहिं बि बुज़ुर्ग जे औलाद खे बि असां इज़त ॾींदा आहियूं इहो अलाह जो हुकुम आहे उन में क़ुर पाक में आहे त बुज़ुर्ग कहिड़ो बि अलाह साईं जो प्यारो आहे उनजी पोइ जेका औलाद आहे त उनजे हे बि जेको बहादुर माई ज़ेडे भुट्टे साहिब जी औलाद ऐं बहादुरीअ में हिन खे इज़त ॾिनी आहे हिन जे क़ब्रस्तान ते जेके नफ़रत कंदा हुआ ऐं इन्हनि ॻाल्हियुनि खां बेज़ार हुआ हिन जा मुख़ालिफ़ हुया अलाह साईं सभिनी खे हाणे हिते सलामी कयो इहा आख़िरी असांजो इहो चवणु आहे त भुट्टे साहिब जी महिनत मोहतरमा बेनज़ीर जी जेका आवाम सां ख़िदमत ॿी ॻाल्हि इहा आहे ख़ासि त हिन जी वफ़ादारीअ खे को हर्फ़ ई न आहे जीअं भुट पंहिंजो जीअं आयो पंहिंजो साईं खे चवां दुबईअ खां हिते हिन सां जेका हालत थी पंहिंजो कराची में जेके जंग कयऊं मारियऊं माण्हू उन्हनि लाशनि खां माण्हू बेज़ार हूंदा आहिनि सभु लाश खणी हाणे पाण सां गॾु थी मारिया उहे अलाए बि केरु आहे ग़रीब आहे गुरबा आहे बेवारस लावारस हुया त हिन उन्हनि जी सभिनी जी वारसी कई अॼु जेके बि असां वर्कर आहियूं त पहिरियों उन्हनि जो सलाम करे पियो मोहतरमा जो जेडे भुट्टे साहिब जो उनजी औलाद जो सभु शहीद आहिनि सलाम कंदा आहियूं असां त ठहियो पर ग़ैर जेके हिन जा मुख़ालिफ़ आहे अलाह साईं उन्हनि खे बि हिते सलामी कयो आहे चाचा आख़िर में पाकिस्तान पीपल्स पार्टी जियाल ने लाड़कानी लाइ पंहिंजी तरफ़ पैगाम ॾियो इहो आहे त असां इहो अर्ज़ु कंदासीं त पीपल्स पार्टी वारा जेके अॻुवान हिन वक़्तु आहिनि जमील साहिबु आहे अफ़ीदा सियाल साहिबु आहिनि ॿिया जेके बि आहिनि निसार कोड़ो साहिबु आहे इहे महिनत वीचारो कनि था हिते माण्हुनि खे आज़ार कोन्हे जमील साहिबु जेको आयो आहे त लाड़कानी में ख़िदमत करे थो बाक़ाइदे लाड़कानी हिन वक़्तु पंहिंजो ग़रीब आहे या कीअं आहे असांजो पंहिंजो सेक्रेटरी आहे पंहिंजो चेयरमैन साहिब जो उनजो त पर सबर सां हिनजी वफ़ादारी जा कट ॾिसूं था ऐं कंहिंसां नफ़रत न थो मोहबत सां मिलंदो आहे वॾी ॻाल्हि इहा आहे त जेको मिलंदो आहे सभ सां खिल भोग ऐं सभिनी सां मुंहुं कॾहिं बि मुड़ाए कंहिंखे जवाबु न ॾे मां हिन में इहो बि सबुरु ॾिठो आहे त जेतिरो पुॼे थो को ॻाल्हाए थो उनखे सब्र सां ॿुधे थो पोइ जेको कमु अलाह जी तरफ़ां जंहिंजो थियणो हूंदो उहो थिए नाज़रीन प्रोग्राम अॼु शख़्सियत में असांजा महिमान आया पाकिस्तान पीपल्स पार्टी डिस्ट्रिक्ट काउंसिल जा अॻूणा मेंबर बि रहिया आहिनि हमेशह पाकिस्तान पीपल्स पार्टी सां जेको आहे दुख सुख में गॾु रहिया आहिनि चाचा गुलाम नबी ॾाहाणी साहिब जी जेका असां ॻाल्हि ॿोल आहे नाज़रीन सां आवाज़ ॾाढो शेयर कई आहे ईंदड़ वक़्त जे लाइ कैमरामैन अलीनो अब्रो सां गॾु अब्दुल हफ़ीज़ बलोच खे ॾींदा इजाज़त अल्लाह निगाहबान सिंध सलामत साथ सलाम नाज़रीन सॼे असांजा महिमान आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी जा तमामु सीनियर अॻुवान आहिनि जिन हमेशह पाकिस्तान पीपल्स पार्टी जो 4 अप्रैल हुजे 27 डिसंबर हुजे 18 अक्टूबर हुजे हमेशह जेको लॉन्ग मार्च इस्लामाबाद ताईं जेको आहे तो चाचा गुलाम नबी ॾाहाणी जो तमामु हिकिड़ो बहितरीनु किरदारु रहियो आहे शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो शहीद मोहतरमा बेनज़ीर सां घणो मुतासिर आहिनि ऐं उन्हनि जेको आहे शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी ज़िंदगी जे हवाले सां बि जेको आहे अपडेट कयो आहे सिंध मुंहिंजी अम्मा न्यूज़ टीवी में ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी रखंदासीं चाचा गुलाम नबी ॾाहाणी असां सां गॾु आहे जी चाचा साईं तव्हां हुकुम ॾियो त जिते लाड़काने में पोइ इन्हनि बहादुरनि पंहिंजा जेके वरी पीपल्स पार्टी में माण्हू ॾिना
जेके हिते ख़िदमत कनि था, जीअं जमील साहिब जी ॻाल्हि कयुमि या पंहिंजा सियाल साहिब आहिनि, उन्हनि में असांखे जेका मोहतरमा असांखे जेका अदी फरहाद टालपुर मिली आहे न, अहिड़ी बहादुर ऐं नेक नियत माण्हुनि खे ॼाण, जेके अहिड़ा गदार या अहिड़े क़िस्म जा माण्हू उन्हनि खे ख़ारिज करणु, बाक़ी जेके माण्हुनि सां साथ ॾियणु, पछाड़ी घरनि तुणी माण्हुनि सां इहा बहादुर माई वेंदो आहे। कलो को ॾींहुं जेल काटियईं पर बहादुरी सां। हिन जो भाउ बि बहादुर हो हिकिड़े तरफ़, ॿिए तरफ़ हीअ जेका आहे त टालपुर आहिनि, रिंद आहिनि, इहे बलोच आहिनि। हिन पंहिंजे जेको जेल काटियो, इन सां मुंहिंजी मुलाक़ात बि पंहिंजे जेल वारे हिसाब सां मूंखे ख़ासि घुराए पंहिंजे सिंध असेंबली में मुलाक़ात कई, जो पाण उन हिकिड़े हाज़ुरी ते आयो, माना हिकिड़ी सुनवाईअ ते, उते बि असांजी मुलाक़ात थी। असां सां बहादुर भाई तमामु सुठो कयईं, तमामु घणी इज़त कयईं। अहिड़ी बहादुरी असां हिन खां मुतासिर थियासीं। हिन असांजो जेका शरीयत में त ठहियो, पर असांजे जेके पुराणा इमामनि जे दौर में बीबी ज़ैनब या ॿियनि पंहिंजा इहे पिया, हिन उन्हनि जो बि सुनत पूरी कई, बहादुरीअ सां मोह ॾिनई जेल में, न कॾहिं आण मञई, न कंहिंजे साईं चवां हिननि पंहिंजे हुकूमत जे अॻो सर झुकायईं। जंहिं ॻाल्हि ते बीठल हो आख़िरी उन ते बीठो, उहो मजबूर थी हिन खे आज़ादु कयूं। अॼु बि उहो ख़िदमत करे थो, हर वक़्तु जॾहिं बि हाउस ते ईंदा आहिनि नईं देरे में, पंहिंजनि माण्हुनि जी सार संभाल सभिनी खे यादि कंदो आहे। ऐं माण्हुनि जी ख़िदमत लाइ मां सम्झां थो त पंहिंजे यूसी ॿ टे जिते पाण MP बि आया असां वटि, उन्हनि जे लाइ त ख़ासि हिकु हिकु माण्हू खे घुराईंदो आहे। जेके माना भॻल टुटल माण्हू न ईंदा आहिनि, उन्हनि खे बि घुराए पंहिंजा हाल अहिवाल ख़ासि माण्हू मोकिले, हितां जे माण्हुनि ते बग़ैर इतबार करण खां उहे माण्हू उन्हनि खे घुराए पंहिंजे हवालो। इहा वधि में वधि असां सम्झूं था त ख़िदमत जो हिकिड़ो पंहिंजो सुठो तरीक़ो आहे। ईअं हलियो त पीपल्स पार्टी कामयाबु, ज़िंदाबाद। नाज़िल प्रोग्राम अॼु जी शख़्सियत में असांजा महिमान हुया चाचा गुलाम नबी ॾाहाणी, जेका त हमेशह पाकिस्तान पीपल्स पार्टी जे हर प्रोग्राम में खुले में ईंदो आहे। अॼु का सिंध मुंहिंजी अमा न्यूज़ टीम में असांजा महिमान हुया। नाज़िल तव्हांखे मां ॿुधाईंदो आहियां त हालां त पाकिस्तान पीपल्स पार्टी जमहूरी पार्टी आहे, हमेशह जेका त हिन मुल्क जे अवाम जी ख़िदमत कई आहे, ऐं जेके ॾिनो आहे हिन मुल्क खे त उहो पाकिस्तान पीपल्स पार्टी ॾिनो आहे। हमेशह जमहूरियत जी जेका अलम बरदार रही आहे, ऐं शहादतुनि जे हवाले सां हुनजी जेका तारीख़ आहे, शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी जेका तारीख़ आहे, उहा तमामु लाज़वाल तारीख़ आहे। हिन क़ुर्बानीनि खां वधीक का बि क़ुर्बानी नथी सघे। हिन वक़्तु असां ॾाहाणी हाउस ते चाचा गुलाम नबी ॾाहाणी सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे। नाज़रीन, असां कोशिशि कई आहे चाचा गुलाम नबी ॾाहाणी जी जेका ॻाल्हि ॿोल आहे उहा असां अवां जे ॾाढो शेयर कयूं था। ईंदड़ वक़्त जे लाइ कैमरामैन अली नवाबुड़ सां गॾु डॉक्टर अब्दुल हफ़ीज़ बलोच खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान, सिंध सलामत।